मुफ्ती मुजीब रहमान जा बयान जी समातला मुफ्ती मुजीब साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वक़ालल्लाहु तआला कुल लिल मुअमिनीना यग़ुज़्ज़ू मिन अबसारिहिम व यहफ़ज़ू फ़ुरूजहुम। वक़ालल्लाहु तआला फ़ी मक़ाम आख़र लिल फ़ुक़राइल्लज़ीना उहसिरू फ़ी सबीलिल्लाह। सदक़ल्लाहुल अज़ीम। वक़ालन नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़हुन नबियुल करीम व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मैं मोहतरम मौज़िन दोस्तों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा एहसान थिया जी अल्लाह ताला तव्हां असांखे पंहिंजे घर में अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। ऐं उहो अल्लाह ताला पूरी काइनात जे मथां ग़ालिब आहे, शहनशाह आहे, पूरी काइनात जे मथां उनजो कंट्रोल आहे। मुख़्तसिर वक़्त लाइ अल्लाह ताला तव्हां असांखे ज़िंदगी ॾेई करे दुनिया तरफ़ मोकिलियो आहे। हक़ीक़ी ज़िंदगी आख़िरत वारी ज़िंदगी आहे। दुनिया जो क़याम इंतहाई घटि आहे, आख़िरती ज़िंदगी जो क़याम लामहदूद तमामु वॾो आहे। क़ुरान हकीम में अल्लाह ताला जीअं हर हिकु मक़ाम ते असांजी रहनुमाई कई आहे। कॾहिं अल्लाह ताला कंहिं क़ौम जो वाक़ियो बयानु करे, कंहिं नबी जो वाक़ियो बयानु करे, या अहिड़ी तरह कंहिं नई शइ जो वाक़ियो बयानु करे अल्लाह ताला रहनुमाई कई आहे। त अहिड़ी तरह अॼोकी जेकी आयत पढ़ी आहे उनजे अंदरि बि अल्लाह ताला ईमान वारनि जी, मुसलमाननि जी रहनुमाई कई आहे। पोइ उन आयत जे अंदरि अल्लाह ताला फ़रमायो कुल लिल मुअमिनीना यग़ुज़्ज़ू मिन अबसारिहिम व यहफ़ज़ू फ़ुरूजहुम। ए ईमान वारो पंहिंजी नज़रुनि खे झुकायो ऐं हिफ़ाज़त कयो पंहिंजे फ़ुरूज जी। फ़ुरूज मां मुराद नफ़्स आहे, यानी तव्हां ज़िना जे तरफ़ जेको आहे माइल न थियो ऐं अहिड़ी तरह पंहिंजे नज़रुनि जी हिफ़ाज़त कयो। हाणे हिते अल्लाह ताला ज़िना खे ऐं नफ़्स जी हिफ़ाज़त खे अल्लाह ताला बाद में बयानु कयो आहे। पहिरियों अल्लाह ताला नज़र खे हिफ़ाज़त में रखण खे अल्लाह ताला बयानु कयो आहे। इहो इन एतबार सां त जेसिताईं अगरि तव्हांजी नज़र ग़लति इस्तेमालु न आहे थी त दिलि जे अंदरि ज़िना जा ख़्यालात न उभरंदा। दिलि जे अंदरि ज़िना जा रीज़न असबाब न जुड़ंदा। जेसिताईं तव्हां वञी करे ग़लति नज़र किथे विझो न, या ग़लति नज़र तव्हांजी पइजी न वञे, तेसिताईं बंदे जे ज़हन जे अंदरि ज़िना जा असबाब ऐं ज़िना जा ख़्यालात न ईंदा आहिनि। त सभ खां पहिरियां हिते अल्लाह ताला ईमान वारो असांखे बयानु कयो। हिते अल्लाह ताला ईमान वारो कुल लिल मुअमिनीन, ए मोमिनो यग़ुज़्ज़ू मिन अबसारिहिम, तव्हां पंहिंजी नज़रुनि खे झुकायो। हीअ अल्लाह ताला अमुर थो करे। ॾिसो, हिकु थींदो आहे इंसान जी ज़िना करणु, उहा ज़िना इंसान जे नफ़्स खां हूंदी आहे। ऐं ॿी ज़िना बि आहे, उहा ज़िना अखियुनि जी ज़िना आहे। अख जो तालुक़ु दिलि सां एतिरो त क़रीब आहे जो जेको तव्हां अखियुनि सां ॾिसंदो फ़ौरी तौरु तव्हांजे दिमाग़ ते उहा ॻाल्हि पहुची वेंदी ऐं उनजा असरात दिलि जे मथां अचणु शुरू थी वेंदा। दुनिया जे अंदरि वॾे में वॾो ज़िना जो रेशो जेको थिए थो उहो बदनज़री खां थिए थो। बदनज़री करणु छॾे ॾियो त इनशा अल्लाह ज़िना जो रेशो न थींदो। इन हालत खे अल्लाह ताला क़ुरान हकीम जे अंदरि बयानु कयो आहे। ऐं ॿिए नंबर ते पंहिंजे नफ़्सनि जी हिफ़ाज़त कयो, फ़ुरूज जी पंहिंजी हिफ़ाज़त कयो। फ़ुरूज मां मुराद फ़र्ज आहे, ऐं फ़र्ज मर्द ऐं औरत जे मख़सूस उज़वे खे चयो वेंदो आहे। अल्लाह ताला फ़रमाए इन जी हिफ़ाज़त कयो। इन जी हिफ़ाज़त यकीन तौर ते तव्हां तॾहिं कंदव जॾहिं तव्हां बदनज़री न कंदव। अगरि बदनज़री कयो था पोइ ज़िना जी ॾाकण ते जेको आहे तव्हां चढ़ी वेंदव। इन जे बारे में तारीख़ जे अंदरि
ऐं साहबा जा तमामु वॾा वाक़िया नोट थियल आहिनि। अबू उबैदा बिन जर्रा जलील क़दर साहबी आहे ऐं अशरा मुबशरा में उहो साहबी आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साहबिन खे 10 साहबिन खे हिकु मजलिस जे अंदरि जन्नत जी बिशारत ॾिनी, उन जे अंदरि इहो साहबी बि आई। अशरा मुबशरा साहबिन जे अंदरि उहो साहबी दर्ज आहे अबू उबैदा बिन जर्रा। उन जो त असां शाम जे मुल्क खे फ़तह कयोसीं, पोइ शाम जा कुझु इलाइक़ा ॿिया बि रहियल हुया। पोइ हिकु दफ़े असां छा कयोसीं, असां हिकु गैर मुस्लिमनि जे इलाइक़े खे कंट्रोल कयोसीं। ज़्यादा मुस्लमान हुयासीं, गैर मुस्लिमनि जे इलाइक़े खे असां कंट्रोल कयोसीं, उन जे क़िले खे असां घेरे में वरितोसीं। त पोइ काफ़र त जेको अंदरि खे थी विया, दरवाज़ो न पिया खोलनि, छो त उन ज़माने जे अंदरि ख़ासि क़िस्म जा हिकिड़ा क़िला हूंदा हुया ऐं उन जे अंदरि हिकिड़ो शहर हूंदो हुयो। यानी पंहिंजे शहर खे बचाव जे लाइ हिकु ओट ॾिनो वेंदो हुयो, तमामु वॾी दीवार ॾिनी वेंदी हुई, पोइ उन जी हिकिड़ी मेन गेट हूंदी हुई। शहर में दाख़िल थियण जे लाइ उन गेट खां तव्हांखे क्रॉस थियणो पवंदो। उहो इन एतबार सां त अॻे जंगियूं बि ज़्यादा लॻंदियूं हुयूं ऐं जंग जे बचाव जे लाइ, पंहिंजी क़ौम जी दिफ़ा जे लाइ इहा दीवार कढी वेंदी हुई। त अबू उबैदा बिन जर्रा फरमायो त हिकिड़े असां क़िले जे मथां हमिलो कयोसीं, गैर मुस्लिमनि जो हुयो, मुस्लमान न पिया थियनि। पोइ हली करे असां बि पंहिंजी हिमत खे, यानी हिमत असां पंहिंजी नारीसीं, असांजो कमु बि हिमत सां हलंदो रहे पियो। ऐं काफ़रनि खे यकीन थी वियो त मुस्लमान जेको आहे तमामु वॾी ताक़त ऐं शिदत में बीठा आहिनि ऐं मुस्लमान हाणे न छॾींदा। पोइ काफ़रनि ऐलान कयो त हाणे तव्हां मुस्लमान अचो ऐं असांजे क़िले जे अंदरि भले दाख़िल थियो, असां दरवाज़ो खोलियूं था, असांखे बसि अमान ॾियो, असांखे अमुन खपे। त अबू उबैदा बिन जर्रा रज़ी अल्लाह ताला अन्हु सम्झी विया त यकीन काफ़र जेको आहे पंहिंजो दरवाज़ो न पिया खोलनि। हाणे काफ़रनि तकड़ में कीअं दरवाज़ो खोलियो? फरमायो का न का साज़िश काफ़रनि जी आहे, काफ़रनि जी का न का साज़िश आहे। ऐं जेकॾहिं उहो हमिलो जे लाइ ओट वठी बीठा आहिनि त पोइ त असां उनखे ख़तमु करे वेंदासीं। इहा ॻाल्हि का ॾुखी ॻाल्हि न आहे, छो त असांजी तादाद ज़्यादा आहे। त पोइ अबू उबैदा बिन जर्रा फरमायो तमामु मुस्लमाननि जा ॾो हिन आयत खे पढ़ी, कुल्लिल मुमिनीन यग़ुज़्ज़ू मिन अबसारिहिम व यहफ़ज़ू फ़ुरूजहुम। ए ईमान वारो पंहिंजी नज़रुनि खे झुकायो ऐं पंहिंजी शर्मगाह जी हिफ़ाज़त कयो। इहा उन साहबी आयत नोट कई ऐं पढ़ी, ऐं काफ़रनि जे मकर खे हज़रत अबू उबैदा बिन जर्रा सम्झी वियो, छो त उन क़िले जे अंदरि जीअं जो साहबा दाख़िल थिया त हिकिड़ी बाज़ार उन क़िले में हुई, त बाज़ार जे हिकिड़े तरफ़ बि उन्हनि औरतूं विहारे छॾियूं ऐं ॿिए तरफ़ बि औरतूं विहारे छॾियूं। त ॾिसो मुस्लमाननि जे ईमान जे मथां हमिलो करण जो हिकिड़ो इहो बि तरीक़ो आहे। ऐं औरतुनि खे उन्हनि सम्झायो, गैर मुस्लिमनि औरतुनि खे सम्झायो त हिकु वॾी जमायत अथव मुस्लमाननि जी वॾी हिकिड़ी जमायत आहे। जेकॾहिं अगरि तव्हांखे ॾिसनि, तव्हांखे हथु लाइनि, तव्हांजे क़रीब अचनि, तव्हां सां माज़अल्लाह ज़िना जो मुतालबो कनि, तव्हां बिल्कुलु हा कजो। ऐं जीअं जो इन फेल में पवंदा पोइ इन्हनि खे असां हलाक कंदासीं। पोइ हे केरु हुया? हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा शागिर्द हुया, हे साहबा हुया, हे क़ुरान जा मुफ़स्सिर आज़िम हुया। क़ुरान जे हर हिकु मक़सद खे इन साहबा सम्झो हुयो। त पोइ साहबा अमीर हुयो अबू उबैदा बिन जर्रा, उन फरमायो ए साहबा जी जमायत, ए मुस्लमान जी जमायत, जीअं जो क़िले जे अंदरि असां एंट्री कयूं त कोई बि बंदो मथे नज़र पंहिंजी न खणी, कोई बि न ॾिसे। मुमकिन आहे उन्हनि औरतूं बीहारियूं हुजनि, मुमकिन आहे तव्हांजे ईमान खे हलाक करण जो उन्हनि को तदबीर ठाही हुजे। पंहिंजी नज़रुनि खे हेठि करे हलो ऐं जेसि ताईं बादशाह जे क़िले में न पहुचो, जेसि ताईं बादशाह जे महल में न पहुचो, तेसि ताईं इहो ई तरीक़ो इस्तेमालु कयो। त साहबा बि वॾा अदीब हुया, अमीर जी इताअत उन्हनि खां वधीक ॿियो केरु कंदो। पोइ साहबा पंहिंजी नज़र जीअं जो क़िले जो दरवाज़ो खुलियो, इतां जो हेठि करणु शुरू कई, त जेसि ताईं बादशाह जे महल में न पहुता तेसि ताईं तमामु साहबा जी नज़र हेठि हुई। ऐं उहे इलाइक़े वारा उन्हनि क़ौम गैर मुस्लिम ॾिसी करे वॾा हैरान थिया त नेठि हे कहिड़ी अजीबो ग़रीब मख़लूक़ात आहे, नेठि हिननि जे अंदरि आहे छा जो तमामु हिन साहबा जेके हिन जा हेठां ताईद कंदड़ हिन जा मुजाहिद आहिनि, अमीर जी एतिरी फर्माबरदारी जो उन तमामु औरतुनि बि ॾिठो ऐं तमामु मर्दनि बि ॾिठो त साहबा जीअं जो उन क़िले जे अंदरि एंट्री कई, नज़र पंहिंजी हेठि कयूं जेसि ताईं बादशाह जे महल में न पहुता। अलाए केतिरा हिते गैर मुस्लिम ॾिसी करे साहबा खे मुस्लमान थी विया। हे छा आहे? क़ुरान जे मथां जॾहिं मुस्लमान अमल कंदो
त बाज़ औक़ात मां सम्झां थो कंहिं काफ़र खे दावत ॾियणी बि ज़रूरत नाहे, कंहिं काफ़र खे दावत ॾियणी बि ज़रूरत नाहे, उहो इस्लाम खे क़बूल करे विझंदो। मुस्लमान अहिड़ा पंहिंजो तरीक़ो इस्तेमालु करे जेको क़ुर जो आहे, त काफ़र ॾिसी करे तव्हांजे तरफ़ लाड़ो कंदो। मुस्लमान अहिड़ो तरीक़ो इस्तेमालु न करे जेको तरीक़ो क़ुर खां ख़िलाफ़ु आहे, काफ़र ई तव्हां खां नफ़रत कंदो, काफ़र ई तव्हां खां नफ़रत कंदो। हे साहबा जो अमल आहे। क़ुर त पढ़ंदा हुया पर क़ुर जे मथां अमल बि कंदा हुया। असां क़ुर पढ़ूं था पर क़ुर जे मथां अमल न आहे। इन जे करे ज़िंदगी जे अंदरि बरकत न आहे ऐं ज़िंदगी जे अंदरि सुकून न आहे। त सेम अलाह ताला औरत जे अंदरि ख़ुदा हिकु कशिश रखी आहे। औरत जे अंदरि मर्द लाइ अलाह ताला कशिश रखी आहे। केॾो बि खणी बुज़ुर्ग मर्द हुजे, केॾो बि वरी ओलिया हुजे, पीर साहिबु हुजे ऐं मुफ़्ती साहिबु हुजे, औरत खे ॾिसंदो हिन खे झटिको लॻंदो। हे इंसान जी नेचुरल आहे। हे छा आहे? हे इंसान जी नेचुरल ऐं इहा कशिश जेकी आहे कुदरती तौर ते हिकिड़ी फील थींदी आहे। औरत खे कोई बि बंदो ॾिसंदो यानी हिन जे दिलि जे अंदरि अजीबो ग़रीब हालात पेश थींदा, कैफ़ियत अजीबो ग़रीब थींदी। हे अदना माण्हू खां वठी करे आला बंदे ताईं। करिणो छा आहे त पोइ इन जे करे अलाह ताला क़ुर हकीम में हुकुम ॾिनो, युदनीन अलैहिन मिन जलाबीबिहिन। औरतूं छा कनि? औरतूं पंहिंजे मथां तमामु वॾियूं चादरूं पाइनि। जलाबीब उन औरत खे चइबो आहे, अच्छा उन लिबास खे चइबो आहे, चादर खे चइबो आहे जेकी चादर एतिरी वॾी डिघी हुजे जो औरत पंहिंजे मथे ते रखे ऐं उहा मथे वारी चादर औरत जे पेरनि ते अचे। त क़ुर सर हुकुम इन जो ॾिनो आहे, क़ुर हकीम इन जो हुकुम ॾिनो आहे त औरत चादर पाए, पर केतिरी पाए? युदनीन अलैहिन मिन जलाबीबिहिन। जलाबीब उन चादर खे चइबो आहे जेकी चादर मथे खां वठी करे पेरनि ते हुजे ऐं जंहिंमें औरत जो पूरो जिस्म जेको ढकियल हुजे। हिन ज़माने में असांजे माशरे जे अंदरि ज़िना जो वॾे में रेशो इहो बि आहे, औरतुनि मुस्लमाननि जी औरतुनि पंहिंजो असुली लिबास पाण छॾे ॾिनो आहे। असुली लिबास पाण छॾे ॾिनो आहे। ओरियानी ॿिनि क़िस्मनि जी थींदी आहे। औरत जो नालो जेको आहे औरत छो आहे, इन ॻाल्हि खे नोट कयो। औरत जो नालो औरत छो आहे? और अरबी में चइबो आहे ओगड़ खे। और अरबी में छा खे चइबो आहे? और अरबी में चइबो आहे जेकी का शइ उघाड़ी हुजे। अगरि कंहिं बंदे खे, कंहिं मर्द खे कपिड़ा न आहिनि पातल त अरबी में अरब उनखे चवंदा और, हे त उघाड़ो आहे। त औरत जो लफ़्ज़ी जेको आहे उन मां मुराद इहा आहे त इहा औरत जो नालो ई उघड़ आहे। त इनखे छा खपे? त इनखे मुकमल हिजाब खपे। हिजाब ॿिनि क़िस्मनि जो, उरियानी ॿिनि क़िस्मनि जी थींदी आहे। हिकु उरियानी कपिड़ा पाइण खां बाद में बि औरतुनि जी ज़ार थिए ऐं हिकु उरियानी बग़ैर लिबास खां ज़ार थिए। अॼु असांजे ज़माने जे अंदरि मुस्लमान औरतुनि खे लिबास त आहे पर उन मां उरियानी साफ़ तौर ते ज़ार थी थिए, जंहिंजे बारे में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻ में पेशन कोई कई आहे। अलाह जे नबी फरमाया आख़िरी ज़माने जे अंदरि औरतूं लिबास पाइण खां पोइ बि उघाड़ियूं हूंदियूं। पोइ उनजा ॿ मतिलबु उलमा बयानु कया आहिनि। हिकु मतिलबु इहो आहे उहे औरतूं एतिरा कपिड़ा चुस्त पाइनि, एतिरा कपिड़ा फिटिंग में पाइनि जो उन औरतुनि जो जेको जिस्म आहे वाज़े तौर ते कपिड़े पाइण खां बाद में बि ज़ार थी पवे। इहो कपिड़ा पाइण खां बाद में बि उरियानी ज़ार थी थिए। ॿिए नंबर ते ॿी उरियानी सन्हे कपिड़नि पाइण सां बि ज़ार थींदी आहे। सन्हे कपिड़नि पाइण सां बि उरियानी ज़ार थींदी आहे। एतिरो बारीक कपिड़ो आहे जो औरत जो अंदरि चमड़ी जेकी आहे ॿाहिरि ज़ार थी थिए। त कंहिं क़िस्म जो कोई बि इजाज़त न आहे, इहो हराम आहे, नाजाइज़ हमल आहे। काई बि औरत जेकॾहिं अहिड़ो को लिबास पाए थी अलाह ताला जी लानत में ईंदी, अलाह ताला जी लानत ऐं अलाह ताला जे गुस्से में ईंदी। त औरतुनि खे खपे त उहे वॾियूं वॾियूं चादरूं पाइनि। हा, बाक़ी जेकॾहिं मुड़ुस जाॾो अहिड़े क़िस्म जो कोई बि औरत लिबास पातो त पोइ कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे। सिर्फ़ु हिकिड़े फ़क़ति मुड़ुस लाइ, छो त मुड़ुस जे लाइ जाइज़ आहे त मुड़ुस पंहिंजी घरवारी जे पूरे बदन खे ॾिसी सघे थो। मुड़ुस पंहिंजी घरवारी जे पूरे बदन खे ॾिसी सघे थो, कंहिं क़िस्म जो कोई बि गुनाहगार न थींदो, ज़रे बराबरि बि गुनाहगार न थींदो। अलाह ताला ज़ाल ऐं मुड़ुस खे क़ुर हकीम जे अंदरि हिकु लिबास बयानु कयो आहे त औरत
मुड़ुस जो लिबास आहे ऐं मुड़ुस औरत जो लिबास आहे। त कंहिं क़िस्म में कोई बि टेंशन न आहे जेकॾहिं औरत खे घरवारी खे मुड़ुस पूरे जिस्म खे ॾिसे थो, गुनाह कंहिं क़िस्म में कोई न थींदो, त हिन जे लाइ हलाल आहे। बाक़ी जेकॾहिं औरत जी चमड़ी खे बाज़ू मथे अथसि, मथे ते रओ न अथसि, अगरि जेकॾहिं पीउ ॾिसंदो त बि गुनाहगार थींदी औरत, भाउ ॾिसंदो त बि गुनाहगार थींदी। त इन्हनि शयुनि ते क़ुर हकीम असांखे ज़्यादा में ज़्यादा फोकस करायो आहे। ऐं अहिड़ी तरह बेपर्दगी खां बाद में ज़िना जो रेशो उथंदो। ज़िना हिकु वॾो ख़तरनाक अमल आहे। मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे वठी वियो, बनी इसराइल खे जिहाद जी तरफ़ वठी वियो। मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे जिहाद जी तरफ़ वठी वियो, क़ौम हली। इहो वाक़ियो तफ़सीर इब्न कसीर जे अंदरि बि नोट थियल आहे। हालांकि वाक़ियो इहो आहे ज़ईफ़, पर जेको उन मां सबक़ु मिले थो उहो इंतिहाई बहितर आहे। शायदि उन मां मुस्लमाननि जी रहनुमाई थी वञे ऐं मुस्लमान उन ते अमल कनि ऐं मुस्लमान फ़ाइदे में वञनि। मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे वठी वियो जिहाद ते। जीअं जो जिहाद ते विया, मूसा अलैहिस्सलाम सां हिकिड़े कौल जे मुताबिक़ 24,000 जो मजमू आहे ऐं ॿिए कौल जे एतबार सां 70,000 जो मजमू आहे। 70,000 जे मजमे खे मूसा अलैहिस्सलाम जिहाद ते वठी वियो। अॻिलनि काफ़रनि छा कयो? अॻिलनि काफ़रनि औरतूं तयारु करे विहारियूं। उन काफ़रनि खे यकीन न त मूसा अलैहिस्सलाम जेको अचे थो एॾी सारी तादाद सां अचे थो न, असां शिकस्त खाईंदासीं। उन्हनि हथियार इहो हथु कयो त उन औरतूं तयारु करे विहारियूं ऐं खेमनि जे तरफ़ औरतूं मोकिलियूं, जिते मूसा अलैहिस्सलाम जा उम्मती क़याम में हुआ, जिते राश कनि पिया, उते औरतुनि खे मोकिलियूं त वञी करे सामान खपायो। त औरतूं सामान जे बहाने सां वयूं, सामान को बंदो असां खां ख़रीद करे, पर वयूं अहिड़े लिबास में, बिल्कुलु बेहाई वारे लिबास में वयूं, ओरियानी वारे लिबास में वयूं जो मर्द ॾिसे त पोइ मर्द कंट्रोल न करे सघे। पोइ मूसा अलैहिस्सलाम जे तमामु उम्मतियुनि मां 70,000 बंदनि मां सिर्फ़ु हिकिड़े बंदे उन औरत जे हथ खां पकिड़े करे ऐं उन सां ख़ैमे जे अंदरि ज़िना कई। नुक़सानु केतिरो थियो? नुक़सानु थियो त अल्लाह ताला जे तरफ़ां हिकु अज़ाब आयो। मूसा अलैहिस्सलाम जा 70,000 उम्मती उते ई मरी विया। 70,000 बंदा। सर हे ज़िना जो नुक़सानु आहे। मूसा अलैहिस्सलाम ॾिठो त तमामु उम्मती जेको आहे हीअं पिया आहिनि हेठि, लाश लॻा पिया आहिनि। त पोइ मूसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला खां दुआ घुरी थी, या अल्लाह हिन जी हालत अहिड़ी छो थी वई आहे, हे ईअं छो हेठि पिया आहिनि मोल। पोइ अल्लाह ताला फरमायो त हिननि मां हिकिड़े बंदे गुनाह कयो, मां अल्लाह ताला जे गुस्से खे हिननि ख़रीद कयो। पोइ मां अल्लाह ताला तमामु इन बंदनि खे मौत ॾेई छॾियुमि। यानी मां मालूम थिए थो त ज़िना एतिरो बुछड़ो अमल आहे जो बंदो 5 मिंट जे मज़े खे त वठे थो, पूरी ज़िंदगी जी हलाकत खे नथो ॾिसे। हे इंतिहाई कबी जेको आहे फेल आहे। त पोइ मूसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला खां दुआ घुरी थी, या अल्लाह हाणे त हे मरी विया आहिनि, या अल्लाह हाणे हिनखे ज़िंदा कर, त अल्लाह ताला फरमाए ज़िंदा कंदासीं, हिनखे ज़िंदा कंदासीं। पर ज़िंदा हिकिड़े उसूल ते आहे त हे ज़िंदा थींदा, पर हे कुफ़ुर जी हालत में उथंदा, काफ़र थी करे उथंदा। पोइ हिननि जी तौबा मां हिकिड़े उसूल ते जेको माफ़ु कंदुमि त हे हिक ॿिए जे मथां क़िताल कनि, ऐं रिश्तेदार खे मारे, पीउ पुट खे मारे, मामो भाणेजे खे मारे, सोट पंहिंजे सोट खे मारे, ऐं चाचो पंहिंजे भाइट खे मारे, पोइ हिननि जी तौबा क़बूल थींदी। त पोइ उम्मती इंतिहाई घणो रोअनि पिया। त पोइ मूसा अलैहिस्सलाम फरमायो तलवारूं खणी करे हाणे पाण में क़िताल कयो, हलो क़िताल कयो। त उन्हनि जॾहिं क़िताल जो इरादो कयो त आमो साम्हूं साईं पीउ बीठो आहे, चाचो बीठो आहे, मामो बीठो आहे, त पोइ तलवार कीअं हले? तलवार नेठि हले त पोइ हले कीअं? उन्हनि चयो तलवार न हली सघंदी असांजी, असां न मारे सघंदासीं हिक ॿिए खे। ॿी का असांखे तरतीब ॿुधायो। त पोइ मूसा अलैहिस्सलाम फरमायो हीअं कयो, राति जो हिक ॿिए खे क़तल कयो। हे को तरीक़ो इहो मथां तव्हां कमु करे वञो, राति जो अंधेरी में हिक ॿिए जे मथां तलवार हलायो, पोइ तव्हांजी ख़बर न पवंदी।
पोइ इन उम्मतनि ईअं कयो, राति जो हिक ॿिए जे मथां क़िताल कयूं ऐं हिक ॿिए खे जेको आहे क़तल कयूं, पोइ अलाह ताला हिन जी तौबा क़बूल कई। ज़िना जो केतिरो वॾो नुक़सानु तारीख़ जे कुतुब मां ऐं रिवायतुनि मां मालूम थिए थो। ऐं इन जो वॾे में वॾो जेको रीज़न उथण जो आहे सर इहा आहे बदनज़री। इहा आहे बदनज़री। असांजा चङा भला नौजवान जेके ख़ासि करे रोडनि ते, चौराहनि ते ऐं घिटियुनि में इन जे करे बीहंदा आहिनि त का औरत गुज़र करे त असां उनखे ॾिसूं। असां हिते शहर में ई, हिन असांजे शहर में न बल्कि मां सम्झंदो पूरे पाकिस्तान जे अंदरि अहिड़ा गलीज़ जेको आहे नौजवान आहिनि, इन्हनि खे ईअं सम्झो बेहया बि बंदो चई सघे थो। इंतिहाई घटिया क़िस्म जा बेहया छोरा जेके घिटियुनि में इन एतबार सां बीहनि त का औरत जेकी गुज़र करे उनखे असां पोइ ॾिसूं त इन मां छा थींदो। अगरि इतां बदनज़री शुरू थींदी त इहो छोरो पोइ अची करे ज़िना जे मथां चढ़ंदो ऐं इंतिहाई घटिया क़िस्म जो अमल आहे, घटिया क़िस्म जो अमल आहे जेको असांजे मुआशरे में हले थो। त इन जे करे इस्लाम ज़्यादा में ज़्यादा जेको फोकस करायो आहे न उहो हिजाब जे मथां करायो आहे। इस्लाम ईअं न चयो त पंहिंजी न्याणी खे न पढ़ायो, पढ़ायो सही, पर हिजाब सर लाज़मी आहे, हिजाब लाज़मी आहे। अगरि मजबूरन ॾिसो इस्लाम इन शइ खे बयानु कयो त औरत वञी करे ॿाहिरि कमु न करे। हे माण्हू जेके पटियूं पाईंदा न यार, औरतुनि खे इस्लाम हरूभरू क़ैद छो थो करे, हरूभरू इस्लाम ईअं छो थो चवे त इहा औरत घर में हुजे। इहो इस्लाम औरतुनि जी इज़त खे बयानु थो करे, इन करे इस्लाम चवे थो इहा औरत घर में हुजे। ॿाहिरि मुल्कनि में जॾहिं यूरोप जी कंट्री में कोई बंदो निकिरी करे ॾिसे असांजो मुस्लमान जूं औरतूं बिल फ़र्ज़ करे उनजो चकर लॻे ॿाहिरि मुल्कनि में, त उते ॾिसनि त इन औरत जी इज़त कहिड़ी घटि आहे, केतिरी घटि आहे। यूरोप चाहे ईअं थो त औरतूं ऐं मर्द ट्रेवल बि गॾु कनि, आफ़ीसुनि में बि गॾु हुजनि, कमकारनि में बि गॾु हुजनि ऐं उन्हनि चयो त इन पंहिंजे कमनि में, पंहिंजे आफ़ीसुनि में, ट्रेवल सफ़र में घरवारी खे घर में रखण जी ज़रूरत न आहे। घरवारी हुजे ई न, आफ़ीस में छोकिरी आहे, गर्लफ्रेंड आहे, उन सां तालुकात हलनि बसि। सफ़र में तव्हां सां औरतूं उन्हनि सां गॾु तालुकात हलनि। त ॿाहिरि मुल्कनि में बसि औरत खे एतिरी सिर्फ़ु इज़त ॾिनी वई आहे, बसि आफ़ीस में आहे, बसि पंहिंजी ख़्वाहिश पूरी करे ऐं मार्केट खां छाड़ करे छॾियोसि। सफ़र में तव्हां सां गॾु आहे, इस्तेमालु करे पोइ छॾे ॾियोसि। त हे यूरोप जो ज़ेन आहे, हे यूरोप जो ज़ेन आहे। इते औरतूं सम्झण जी कोशिशि कंदे इस्लाम उहो मज़हब आहे जेको इस्लाम चवे थो औरत सिर्फ़ु घर ताईं महदूद हुजे। इन घर ताईं महदूद थींदी न, इहा ई औरत जी वॾे में वॾी इज़त आहे। इहा औरत जेकॾहिं अगरि सफ़र कंदी, ट्रेवल कंदी न, ॿाहिरि मुल्क घुमंदी न, पोइ इन औरत खे चङी तरह ख़बर पइजी वेंदी। जेके असांजो नादान औरतूं, नादान मुस्लमान जेके चवंदियूं हे मौला सिर्फ़ु जेको असांखे पढ़ाई करण बि नथा छॾनि, त इस्लाम इजाज़त ॾिनी आहे त पढ़ाई कयो पर हिजाब सां कयो। नौकिरी जी ज़रूरत औरत खे न आहे, नौकिरी जी ज़रूरत औरत खे न आहे। ऐं औरत इस्लामी हुकुम बि न कयो आहे त औरत कमाए ऐं अहिड़ी तरह मर्द खाए। इस्लामी हुकुम बिल्कुलु न कयो आहे। इस्लाम इहो हुकुम न कयो आहे त औरत घर में हूंदी ऐं मर्द खे हुकुम कयईं तव्हां वञो हाणे ॿाहिरि कमाई करे अचो। हाणे औरत खे राइश बि मर्द ॾींदो, मुड़ुसु ॾींदो ऐं खाइण पीअण बि मुड़ुसु ॾींदो। इस्लाम इन शयुनि खे बयानु कयो आहे, बसि इन्हनि शयुनि खे इस्लाम बयानु कयो आहे। हालांकि साहबा जो जेको ज़मानो हुयो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको ज़मानो हुयो, हे तमामु वॾो ख़ैर वारो ज़मानो हुयो। इन मां असांखे मालूमात थिए थी त औरतूं उन ज़माने जे अंदरि बि घरनि में रहियूं। जेकॾहिं का बि औरत मुस्लमान आहे ऐं चवे थी अल्लाह जे किताब जे मथां मुंहिंजो ईमान आहे ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मां आख़िरी नबी थी वञा, त उहा औरत साहबा जी हिस्ट्री खे चेक करे, इस्लाम जी हिस्ट्री खे चेक करे, उहा तकड़ि में फौरी तौरु ईअं न चवे त अॼो का मुला कीअं न चवनि। उहा चए त वाक़ई मां तफ़सीर ॾिसां, क़ुर ॾिसां, हदीस ॾिसां ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में बि औरतूं हुयूं, ॾिसां त उन ज़माने जे अंदरि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे छा हुकुम ॾिनो आहे। अगरि उन्हनि खे घरनि ताईं महदूद थियूं न उहे औरतूं, त मां त उन्हनि खां बहितर न आहियां, मां त उन्हनि खां भली न आहियां ऐं मां उन्हनि खां ज़्यादा तक़वा में बि न आहियां। छो त जेकॾहिं असां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने जी औरतुनि खे हिन ज़माने जी औरतुनि सां कंपेयर कंदासीं, अलाह जो कसम हो 100% दुरुस्त हुयूं। उन्हनि जे अंदरि 100% ईमान कामिल दर्जे हुयो। असांजे ज़माने में 10% बि औरतुनि वटि मुश्किल हुजे ईमान।
पोइ बि अलाह ताला उन्हनि खे हिजाब जो हुकुम ॾिनो ऐं इन जे अंदरि उन औरतुनि जी जेकी भलाई रखियलु आहे। अच्छा, ॿिए टॉपिक जी तरफ़ असां अचूं था। इस्लाम में सभ खां पहिरियां जेको मदरसो थियो आहे ऐं इस्लाम में ईअं सम्झो सभ खां पहिरियां इस्लामी जेकी यूनिवर्सिटी आहे उहा मदीना तैयबा जे अंदरि थी आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबवी जे क़रीब असहाब सुफ़ साहबा जो कुझु मजमू हुयो ऐं मस्जिद नबवी जे बिल्कुलु क़रीब में नॉर्मल हिकिड़ो उनखे जेकॾहिं अगरि मां मिसाल जे तौर ते बयानु कयां, चबूतरी जंहिंखे चयो थो वञे त ईअं सम्झो हिकिड़ी पथर ऐं कचुनि सिरुनि सां नॉर्मल हिकिड़ी दीवार खयल ऐं उनजे मथां खजी जा फड़का नॉर्मल रखियल। इस्लाम जो सभ खां पहिरियां मदरसो जेको आहे जंहिंजो वजूद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रखियो, इहो ई सर मदरसो आहे। इन मदरसे जे अंदरि साहबान जी तादाद जेके ख़ासि तौर ते इंतिहाई ग़रीब साहबा, इंतिहाई ग़रीब ऐं इंतिहाई साहबा जंहिंखे घर न हुयो, इन साहबनि जे अंदरि जेके 70 साहबा या 80 साहबा इब्तिदा में हुआ मस्जिद नबवी जे भरिसां चबूतरी, यानी हिकिड़ी ईअं सम्झो मना। हिन ज़माने में माण्हू खे मुशाबित जेकॾहिं अगरि मना ते ॾियनि त मां सम्झंदो इहो जवाबु बहितरु रहंदो। नॉर्मल हिकिड़ो मना, उन जे अंदरि 70 साहबा ग़रीब वेठा हूंदा हुया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर हिकु मौक़े ते इल्मु सिखंदा हुया, नमाज़ पढ़ंदा हुया ऐं जिहाद में निकिरंदा हुया। इहे उहे साहबा आहिनि जंहिंखे पंहिंजो घर न हुयो ज़ाती, इहे उहे साहबा आहिनि जंहिंखे पंहिंजो ज़ाती खाइण लाइ खाधो न हुयो, जंहिंखे ज़ाती पंहिंजूं तलवारूं न हुयूं, यानी ईअं सम्झो पुठियुनि उघाड़ा हुया इहे साहबा। एतिरी चादर मुश्किल सां हुई जो पंहिंजी साहबा उघड़ ढकिन पिया, बसि अक्सर पुठियुनि उघाड़ा इहे साहबा हुया। ऐं इब्तिदा में सभ खां पहिरियां मदरसो इहो अथव। हिन ज़माने जे अंदरि जेकॾहिं अगरि मां चवां न त मुस्लमाननि जे लाइ जेके एॾियूं सारियूं मस्जिदियूं आहिनि ऐं जंहिं मस्जिद में हिन टाइम मां थो बयानु कयां ऐं जंहिंजो मिंबर जेको आलीशान आहे ऐं जंहिंजो मेहराब आलीशान आहे ऐं जंहिं मस्जिद जे अंदरि टाइल्स ऐं मार्बल आलीशान लॻल आहे, मां सम्झंदो इहे सभु असांजे मथां एहसान उन साहबा जो आहे जंहिं मुशक़त में इल्मु हासिलु कयो ऐं हिन टाइम उन इल्म खे असां खणी करे हलूं था। उन साहबनि जी सिर्फ़ु इहा ई कैटेगरी हुई त खाधो पीतो उन साहबा खे पंहिंजो कोई तयारु न कंदा हुया। अबू साद बिन उबादा हिकु साहबी आहे, साद बिन उबादा साहबी आहे। उहो साहबी छा कंदो हो त पंहिंजे घरां रोज़ाना जी बेस ते खाधो तयारु कराए ईंदो हुयो ऐं इन 70 साहबा जे अंदरि इन खाधे खे तक़सीम कराईंदो हुयो। ऐं कॾहिं कॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ को हदियो ईंदो हुयो या अहिड़ी तरह को तोहफ़ा ईंदा हुया ऐं उहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोहफ़ा ऐं हदियो आहे इन साहब जे अंदरि तक़सीम कराईंदा हुया। ऐं इन साहबनि जे अंदरि जलील क़दर साहबा मौजूदु आहिनि, जीअं अब्दुल्ला बिन मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हु, अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु, बाज़ोकात बिलाल हबशी रज़ियल्लाहु ताला अन्हु ऐं अहिड़ी तरह हज़रत सुहैब रज़ियल्लाहु ताला अन्हु। हे जलील क़दर साहब आहिनि। इहे इन असहाब सुफ़ा में कठे हूंदा हुया ऐं जंहिंजी सिफ़त अल्लाह ताला क़ुरान हकीम में बयानु कई, लिल फ़ुक़राइल्लज़ीन उहसिरू फ़ी सबीलिल्लाह। अल्लाह ताला उन ॾिसो मक़ाम छा बयानु कयो, अल्लाह ताला फ़रमायो उहे फ़क़ीर जंहिं पाण खे रोके रखियो आहे अल्लाह जे रस्ते जे लाइ। हे साहबा जो ईमान जी हिकु तमामु वॾी मज़बूत अल्लाह ताला आयत पेश कई आहे। उहे साहबा जंहिं पाण खे रोके रखियो आहे अल्लाह ताला जे रस्ते में, सिर्फ़ु रस्ते जे लाइ। ऐं साहबा 70 पहिरियों हुया, 70 खां पोइ फिरी करे जॾहिं वधंदा विया 400 जी तादाद में इहे साहबा पहुता, 400 जी तादाद में इहे साहबा पहुता। ऐं पोइ इहे साहबा निकिता दुनिया जी तरफ़ ऐं पोइ असां वटि मदरसा अची विया ऐं पोइ असां वटि मस्जिदियूं अची वियूं। अच्छा, हिन वाक़े मां हिकिड़ी ॻाल्हि मालूम थिए थी त दुनिया जे अंदरि बंदो जेकॾहिं अगरि कामयाबु थियणु चाहे त उन कामयाबी जे अंदरि तकलीफ़ जेकॾहिं न आई त इहो बंदो ज़्यादा कामयाबु न थींदो। तकलीफ़ लाज़िमी उन कम जे अंदरि, पोइ चाहे उहो कमु दीन जो हुजे या दुनिया जो हुजे, तव्हांजो त तकलीफ़ बि न अचे ऐं ईअं जेको आहे मां दुनिया जे अंदरि मालदार बि थी वञा
ऐं दुनिया जे अंदरि मां वॾो इल्मु बि हासिलु कयां, सर न थी सघंदो। दुनिया जे कंहिं बि कम खे हासिलु करण जे लाइ तव्हां मुशक़त कंदव, तकलीफ़ लॻाईंदव, ऐं पोइ हली करे अलाह ताला तव्हांखे इन खां बहितर जेको आहे बदिलो ॾींदो। मां नॉर्मल हिकिड़ी पंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि पेश कयां। अॼु खां तक़रीबन 10 साल पहिरियां जॾहिं सभ खां पहिरियां फस्ट में जेके मां पढ़ाई शुरू कई, त असां जंहिं मदरसे में वियासीं उन मदरसे में सिर्फ़ु मन लॻल हुयो, जंहिंमें मां पाण पढ़ाई कयमि। उन मदरसे में सिर्फ़ु मन लॻल हुयो। मन जे हेठां जेको आहे इब्तिदा में असां पढ़ाई शुरू कईसीं। ऐं पहिरियों ई उस्ताद सां अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम थी पंहिंजे उस्ताद सां, अल्लाह ताला उनजी ज़िंदगी में बरकत ॾे। त पोइ मां साईं सां मुंड में पंहिंजे उस्ताद इहा ॻाल्हि की मां साईं मूंखे अहिड़ो को यानी अरबी तालीम पढ़ायो जीअं मां तकड़ में फ़ारिग़ थी वञा, फौरी तौरु यानी मां इल्मु जेको आहे पढ़ी वञा। त पोइ साईं जो चए इल्म खे जेकर अगरि तूं शुरू कंदे इनशाअल्लाह वक़्तु एतिरो स्पीड में हले थो त हिकिड़ी अखि खोलींदी ऐं ॿी अखि बंदि कंदी, इनशाअल्लाह तुंहिंजो सफ़र उहो इल्मु वारो तइ थी वेंदो। हाणे उन जे करे ज़माने खे मां यादि थो कयां त उहो ज़मानो हुयो मन जे हेठां असां जेकी पढ़ाई शुरू कईसीं। ऐं अॼु जेको आहे मिंबर ते आलीशान ते वेही करे मां बयानु थो कयां, ऐं शीशे वारे मेराब जे आॾो मां वेठो आहियां, मथां जेको आहे पखा था हलनि, हाई क्लास जो आॾो फरासूं लॻल आहिनि। मां सम्झां थो हे अल्लाह ताला जी वॾी नेमत आहे। ऐं जेकर उन टाइम मां चवां त यार हे मन जे हेठां पागल मां थियो आहे छा भला, हिन मन जे हेठां पंहिंजो एतिरो क़ीमती टाइम मां ज़ाया कयां, वञी करे दुनिया जो ॿियो को मां कमु थो कयां, त पोइ मूंखे यकीन थियणु खपे हिन टाइम। ऐं मां ईअं सम्झो यकीन सां ॻाल्हि थो कयां, जेकॾहिं अगरि उन टाइम मां इन पढ़ाई खे, अरबी पढ़ाई खे ऐं क़ुर हदीस जे इल्म खे जेकर उन टाइम मां छॾियां, मां हिन टाइम ॻाल्हि दावा सां कयां थो, या त मां रशकोल आहियां, या मां कंहिं दुकान परचून वारे ते बीहां, या मां कंहिं बंदे जो मुलाज़िम हुजां, यानी इन कंहिं न कंहिं कम मां हिकिड़ो को कमु कयां। वधीक महारत न हुजे मां छा कयां, मां इहो ई कमु कयां। त ॻाल्हि ज़हन में रखणु खपे त दीन जे अंदरि जेकॾहिं मुशक़त अचे थी, तकलीफ़ अचे थी, उनजे मथां ख़ुशि थियो। पोइ दीन जो अदना खां अदना कमु छो न हुजे। पोइ चाहे तव्हां नई नमाज़ स्टार्ट कई आहे, तव्हां छा कई, तव्हां इंतिहाई क़रीब में नमाज़ शुरू कई आहे, दीन जो हे बि वॾो अहम रुकन आहे, नमाज़ सां शुरू कई आहे, पर ताना मिलनि था, टेंशन मिलनि था, यार तूं त कमु करे ई नथो, सॼो ॾींहुं जेको आहे तूं नमाज़ मस्जिद में वेठो आहीं। जेकर अहिड़ा ताना मिलनि था, मां चवंदो इन जे मथां सब्र कंदा वञो। दीन जे हर हिकु कम जे मथां जॾहिं तव्हां सब्र कंदव ऐं तव्हां इन खे मज़बूत खणी करे हलंदव, अल्लाह ताला तव्हांजी दुनिया बि बणाईंदो ऐं आख़िरत बि बणाईंदो। अल्लाह ताला दुनिया बि बहितर कंदो ऐं आख़िरत बि बहितर कंदो। ऐं दुनिया जो जेको चैन आहे, सुकून आहे, इन खे सर ज़वाल आहे। दुनिया जे चैन ऐं सुकून खे ज़वाल आहे। दुनिया जी हर हिकु लज़त जो बंदे जी ख़्वाहिश हूंदी आहे, दुनिया जी हर हिकु लज़त जेकी आहे मूंखे मिले, दुनिया जी हर हिकु लज़त मूंखे मिले। दुनिया जी उन लज़त खे तव्हां हासिलु कयो जंहिंखे तव्हां पसंदि कयो था। कुझु टाइम खां बाद में दुनिया जी हर हिकु लज़त जी जेकी इंतिहा आहे उहा बेज़ारी आहे। बेज़ारी, बंदो बेज़ार थी वेंदो आहे। बंदो चवंदो आहे हिन शइ जे अंदरि वॾी लज़त रखियलु आहे, वॾो सुकून रखियलु आहे, पर उहा जॾहिं शइ तव्हां हासिलु कई ऐं उनजो आख़िरी जेकी पछाड़ी आहे न, बंदो बेज़ार थी वेंदो आहे। पोइ दुनिया जो माल हुजे, दुनिया जी घरवारी हुजे, दुनिया जा उहिदा हुजनि, दुनिया जा बंगला हुजनि, यानी हिन जो आख़िरी रिज़ल्ट इहो अथव। ऐं सुकून जेको सिर्फ़ु आहे उहो दीन इस्लाम जे अंदरि आहे। दीन इस्लाम खां अलावा जेकॾहिं ॿियो को मज़हब खे कोई बि जेकॾहिं फॉलो करे थो, फलाहियत न ॾिसंदो, सिर्फ़ु दीन इस्लाम जे अंदरि ई फलाहियत रखियलु आहे। इन खे अल्लाह ताला बाज़ मक़ामात ते क़ुर हकीम जे अंदरि बि ईअं ई बयानु कयो आहे। त अहिड़ी तरह इन तमामु वाक़िअनि खे इन जे करे बयानु कयो वञे थो बार बार त असांजी ज़िंदगी जे अंदरि इस्लाम जो उरूज जेको अची वञे। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेकी फ़िकिर हुई ऐं जंहिं फ़िकिर खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बार बार खयों, बार बार नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़िकिर खे उथारियो, उहा फ़िकिर इंसाननि जे सीने जे अंदरि अची वञे ऐं ईमान जो हक़ीक़ी जेको जज़्बो पैदा थिए, उहो कीअं थींदो जॾहिं असां अहले इल्म जा ॾों वेंदासीं। ॾिसो, अहले इल्म सां कंहिं क़िस्म जो कोई बि तालुक़ु न आहे कटणो। अहले इल्म सां जेसि ताईं तव्हां अटेज रहंदव,
आलमनि जी सोबत में रहंदो, इंशा अल्लाह तव्हांजे नसल जे अंदरि अल्लाह ताला अहले इल्म जेको आहे बंदा पैदा कंदो। अल्लाह ताला अमल करणी तौफ़ीक़ अता फ़रमाए। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं, अगरि कंहिं शख़्स नमाज़ जी हालत में सलाम जो जवाबु ॾिनो त उन जो ई नमाज़ थींदी या न थींदी? अच्छा, इहा ॻाल्हि जेको आहे ज़हन में रहणु खपे त कोई बि बंदे जेकॾहिं नमाज़ जी हालत में सलाम जो जवाबु ॾिनो त उन सां जेकी आहे नमाज़ जेकी आहे बातिल थी वेंदी आहे। कोई बंदा ॾिसो, असां वटि काफ़ी बंदा आदी आहिनि न, ॿार ऐं जीअं ईंदा आहिनि न त वॾे आवाज़ में चवंदा अस्सलामु वालेकुम, ऐं तव्हां नमाज़ में ई बीठा आहियो, क़िरात में वेठा आहियो, सजदे में वेठा आहियो, ऐं तव्हां उते ई चओ वालेकुम सलाम, त इन में सर नमाज़ जेकी आहे फासिद थींदी। कहिड़े एतबार सां थींदी त कलाम करण सां नमाज़ में कलाम करण सां नमाज़ जेकी आहे फासिद थींदी आहे। ऐं सलाम बि हिकिड़े क़िस्म जो कलाम आहे। सलाम छा आहे? सलाम बि हिकिड़े क़िस्म जो कलाम आहे। यानी तव्हां नमाज़ खां हटी करे पोइ हिन खे जवाबु था ॾियो त वालेकुम सलाम, त सर वालेकुम सलाम चवण सां नमाज़ तव्हांजी वई। पोइ उहा फ़र्ज़ु हुई त फ़र्ज़ु बि वई, सुनत हुई त सुनत बि वई, नफ़िल हुयो त नफ़िल बि वियो। पोइ अहिड़ी तरह उहो सलाम जेकॾहिं ज़बान सां हुजे त तबी जेकी नमाज़ फासिद थींदी। पर जेकॾहिं उहो सलाम ज़बान जो न हुजे बल्कि हथ जो हुजे, हथ जो सलाम, तव्हांजो त साईं हथ जो सलाम केरु कंदो नमाज़ में? कोई एतिरो माण्हू जो अकुलु घटि आहे भला अस्सलाम वालेकुम हथ सां कंदो? माण्हू कंदा आहिनि बाज़ औक़ात, माण्हुनि खां थी सघे थो इहो मां अॻु में ई तव्हांखे ॿुधायुमि त मां कंहिं मस्जिद में नमाज़ पढ़ी आहे खां 12-13 साल पहिरियां, त उते हिकिड़ो ज़ईफ़ जेको आहे नमाज़ पढ़े पियो वेही करे, त उहो विरांडे में नमाज़ पढ़े पियो ऐं मां हिते बि नमाज़ पढ़ां, हुयो मुंहिंजो सुञातल चङी तरह ज़ईफ़ हुयो, ईअं सम्झो रिश्तेदार हुयो। त पोइ मां चयुमि यार हिन नमाज़ हिते कीअं आयो असांजो माइटु, त उहो वेही करे नमाज़ पढ़े पियो। त माण्हुनि जी कंडीशन जॾहिं ॾिठमि न कंडीशन, त मां सम्झुमि त हीअ नमाज़ में आहे या नमाज़ में न आहे। छो त ज़ईफ़ माण्हू कॾहिं कॾहिं नमाज़ सफ़ा हीअं हथ रखे करे या हीअं हथ रखे करे पढ़ंदा आहिनि न, त ख़बर पोइ न पवंदी आहे। त पोइ मां चयुमि यार हाणे जेकॾहिं नमाज़ में न आहे त पोइ माइट सलाम त कयांसि न, ईअं सुभाणे तानो ॾेदार तूं मस्जिद में मूंखे सलाम बि न कयो आहे। त पोइ हालांकि हुयो हो नमाज़ में, पर मूंखे मालूम न पियो त जेको नमाज़ में आहे। त पोइ मां परे खां हीअं कयोमांसि अस्सलामु वालेकुम, ईअं जीअं कयोमांसि न, पोइ दकड़ में हथु मथे करे वालेकुम सलाम, ईअं करे वरी पोइ हिनखे नमाज़ का यादि अची वई, नमाज़ में वेठो। त इन सूरत में मुंहिंजी नमाज़ जेकी इहा फासिद थी वई। कोई बंदो चए साईं तव्हां छो सलाम कयो? त मूंखे ख़बर न हुई, मूंखे इहा ख़बर न हुई त इहो बंदो नमाज़ में आहे। मां चयुमि आहे ॻोठ जो माइट आहे ऐं वेठो आहे, सुभाणे ईअं तानो ॾे त मूंखे हिन बंदे सलाम न कयो आहे। त नमाज़ में हथ सां सलाम करणु या ज़बान सां सलाम जो जवाबु ॾियणु, इन ॿिन्हिनि सूरतुनि में सर जेकी नमाज़ फासिद थी वेंदी आहे। अल्लाह ताला अमल करणी तौफ़ीक़ अता फ़रमाए। छा साईं जुमे जी नमाज़ जो हुकुम क़ुरान हदीस मां साबित आहे? बिल्कुलु क़ुरान हदीस मां साबित आहे। जुमे जी नमाज़ जो हुकुम क़ुरान मां बि साबित आहे, हदीस मां बि साबित आहे। क़ुरान हकीम अल्लाह ताला फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू इज़ा नूदिया लिस्सलाति मिन यौमिल जुमअति फसअू इला ज़िक्रिल्लाह। अल्लाह ताला फरमायो ए ईमान वारो, जॾहिं तव्हांखे नमाज़ लाइ सॼो वञे जुमे जे ॾींहुं, पोइ तव्हां पंहिंजे कारोबार खे बंदि कयो, फसअू इला ज़िक्रिल्लाह, पोइ अल्लाह जे ज़िक्र जी तरफ़ दौड़ लॻायो। ऐं ज़िक्र मां मुराद जुमे जो ख़ुतबो आहे। जुमे जो ख़ुतबो नमाज़ जुमे जे लाइ शर्त आहे। जॾहिं शर्त जो सबूत क़ुरान हकीम खां मिले थो त फ़र्ज़ जो त अञा वधीक मिले। त क़ुरान हकीम में जुमे जी नमाज़ जी फ़र्ज़ियत क़ुरान मां साबित आहे। ऐं ॿिए नंबर ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बि साबित आहे। अल्लाह जे नबी फरमायो अल जुमअतु हक़ुन वाजिबुन अला कुल्ले मुस्लिमिन फ़ी जमाअतिन। जुमो जेको आहे उहो हक़ आहे ऐं तमामु मुस्लमाननि जे मथां वाजिबु आहे, जमात सां ई वाजिबु आहे। पोइ उन में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुझु तफ़रीक़ अल्लाह जे नबी कई, सभिनी मुस्लमान जे मथां लाज़िम आहे, फ़र्ज़ु आहे। पोइ उनजे अंदरि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुझु तफ़रीक़ कई। अल्लाह जे नबी फरमायो मुसाफ़िर जे मथां न आहे, मुसाफ़िर जे मथां जुमो लाज़िम न आहे, उहो बसि पंहिंजी ज़ोर वारी नमाज़ पढ़ी। ऐं जेकॾहिं अगरि सहूलियत मिली वई ऐं जुमो फलाणी वारी मस्जिद में थिए थो, अचानक को बंदो ईंदो आहे न, हितां कराची हली वियो, त हाणे जुमे में मस्जिद खे ॻोल्हे किथां, त पोइ उनजे लाइ शरीयत इजाज़त ॾिनी आहे त इहो जेकॾहिं अगरि पंहिंजी नमाज़ पढ़णु चाहे न, त पंहिंजी बसि ज़ोर वांगुरु नमाज़ पढ़ंदो, हिन मथां जुमो फ़र्ज़ु न आहे।
ॿिए नंबर ते मरीज़ आहे, इंतिहाई मरीज़ आहे, पेरनि खां माज़ूर आहे, इहो बि जेकॾहिं अगरि जुमे में शिरकत नथो करे सघे त घर में ई नमाज़ पढ़े। नाबालिग बंदो आहे, यानी बालिग न आहे, उहो बि जेकॾहिं घर में नमाज़ पढ़े ज़ोर वांगुरु त उहो बि पढ़ी सघे थो। औरत जे मथां कंहिं क़िस्म में कोई जुमो न आहे, औरत बि पंहिंजे घर में ई ज़ोर वारी नमाज़ पढ़ंदी। त कुझु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तफ़रीक़ बयानु कई त फ़लाणा जेके बंदा जेके माज़ूर आहिनि उहे जुमे जी नमाज़ खे अदा न कनि, बाक़ी इन खां अलावा जेके बि आहिनि सभिनी जे मथां जुमो जेको आहे वाजिबु आहे। ऐं जुमे जी फ़र्ज़ियत क़ुर हदीस खां ॿिन्हिनि खां साबित आहे। साईं कुझु ज़मानो पहिरियां हिकु ॻाल्हि असां वटि मशहूरु हुई त हिकु औरत या मर्द जो इंतकाल थी वियो, कुझु टाइम खां पोइ उहा औरत ज़िंदा थी वई ऐं ॿुधाईं त माज़अल्लाह इज़राइल इस्लाम मुंहिंजो नालो ग़लती में खयों ऐं मूंखे उन मारे छॾियो। छा इहा ॻाल्हि कंहिं हद ताईं दुरुस्त आहे? अच्छा, इन ॻाल्हि खे इहे असांजे इलाइक़े में जेकी हले पई कंहिं ज़माने खां वठी करे, त पहिरियों तव्हां तमामु साथियुनि ॿुधो हूंदो का औरत मरी वई, को मर्द बि मरी वियो, इहा ॻाल्हि ईअं हलंदी आहे, यानी मर्द या औरत ॿिन्हिनि मां को हिकिड़ो बि थी सघे थो। उनजे त मथां अची वियो मौत, उहो जंहिंजो मरी वियो, इन खां बाद में पोइ उहा औरत वरी ज़िंदा थी वई, यानी पहिरियों त मरी वई ऐं इन खां बाद में उहो ज़िंदा थी वई। छो त पहिरियों ज़माने जे अंदरि ख़बर न पवंदी हुई, एतिरो टेक्निकल एतिरो सिस्टम न हुयो, मशीन जो सिस्टम न हो त हे बंदो मरी वियो आहे या ज़िंदा बि आहे। अगरि कंहिंजो साह बि मुंझी वेंदो न ऐं साह उहो खणी न सघंदो हुयो त माण्हू चवंदा बसि यार हे प्याला करे वियो, हे मरी वियो बसि। त अॼुकल्ह असांखे टेक्निकल ऐं टेक्नोलॉजी एतिरी तेज़ थी वई आहे त मशीनूं यानी परे खां ई ॿुधाईंदो हे बंदो हाणे मार्केट खां शार्ट थी वियो आहे, हे मरी वियो आहे। ऐं उन टाइम में एतिरा तजुर्बेकार डॉक्टर बि न हुया। त कंहिं ज़माने में इहो वाक़ियो पेश आयो हूंदो शायदि, त का औरत मरी वई, कुझु टाइम खां बाद में यानी 2-3 कलाक 4 कलाक खां बाद में उहा ज़िंदा थी वई। पर उन औरत कलाम कयो त माज़अल्लाह मलकल मौत खां मुंहिंजे नाले जी ग़लती थी वई आहे, त जहिड़ो मुंहिंजो नालो आहे न त फ़िलाणी पाड़े वारी औरत उहो ई नालो हुयो, हालांकि इहो मलकल मौत आयो फ़िलाणे खे मारणु, ग़लती में जेको मुंहिंजो रूह कब्ज़ करे वियो आहे। सही, इहो वाक़ियो कंहिं ॿुधो आहे? न ॿुधो आहे? न ॿुधो आहे, कंहिं बि न ॿुधो आहे। तव्हां ॿुधो आहे? साईं ॿुधो आहे, जंहिं ॿुधो आहे शुकुरु अल्हम्दुलिल्लाह। शायदि हिकु ॿिनि जी थी वई, न तव्हां चओ साईं अलाए मेंबर ते वेही करे फेके थो अलाए छा त फेकियो न था साईं। ॻाल्हि जेकी आहे आहे हक़ीक़त आई आहे, त उहा ईअं बाबा मलकल मौत खां नालो विसरी वियो। मलकल मौत मसलन तौरु मां हिकिड़ो आसान मिसाल पेश कयां, मलकल मौत खे मुजीब रहमान जो रूह कब्ज़ करिणो हुयो, त मौसम माला में मुजीब रहमान ॿिया बि त आहिनि न। अब ठग माज़अल्लाह मलकल मौत चए मुजीब रहमान पेशमाम खे छॾे करे ॿिए खे जमाती घर में ले वियो ऐं उनजो रूह कब्ज़ करे आयो। त पोइ उन औरत ॿुधायो त मलकल मौत मासां बि इहा हालत कई आहे, त ग़लती में मुंहिंजो नालो खणी करे मूंखां जेको मुंहिंजो इंतकाल कराए छॾियो अथई ऐं पोइ वरी मुंहिंजो रूह वापसि विझी वियो ऐं उन असली बंदे खे जेको खणी वियो। त यादि रहणु खपे त इहा जेकी ॻाल्हि आहे इहा क़ुर हदीस में वॾी तोहीन थी कराए। छो त फ़रिश्तो जेको मलकल मौत आहे न उनखे कंहिं क़िस्म जी कोई बि ग़लती पेश न आहे थींदी। क़ुर हकीम अल्लाह ताला फरमायो वमा कान ले नफ़्सिन अन तमूत इल्ला बि इज़्निल्लाहि किताबम मुअज्जला, कंहिं बि नफ़्स जे मथां असां ईअं मौत न ॾींदा मगर मलकल मौत मूंखां पुछा कंदो आहे त याला अॼु कंहिंखे जेको मां आसमान ते वठी अचां, कंहिंखे अॼु मां मारियां, त मूंखां इजाज़त वठंदो आहे ऐं पोइ मां इजाज़त ॾींदो आहियां त फ़िलाणा बंदा जेके आहिनि इन्हनि खे अॼु मौत ॾे। पोइ अल्लाह ताला फरमाए बाद में मलकल मौत ईंदो आहे, पोइ तव्हांखे ज़मीन खां खणी वेंदो आहे। त मलकल मौत खां कंहिं क़िस्म जी कोई बि ग़लती न थींदी। अगरि मलकल मौत खां माज़अल्लाह ग़लती थिए थी, इहा वॾे में वॾी फ़रिश्ते जी तोहीन आहे ऐं फ़रिश्ते जी तोहीन आहे, इन सां गॾोगॾु अल्लाह जी बि तोहीन आहे। ईअं सम्झो इहा ॻाल्हि असांजे ज़माने जे अंदरि जेको पोइ ते हले पई न ऐं कूड़ी बेकार ॻाल्हि आहे, बिल्कुलु माण्हुनि जी ईअं सम्झो इहा जहालत आहे त मलकल मौत खां नालो विसरी वियो, फ़िलाणे बंदे खे जेको आहे मारे छॾियईं। त मलकल मौत खां कंहिं क़िस्म जो कोई बि विसर न आहे थींदी। मलकल मौत अल्लाह जे अमुर सां ईंदो आहे ऐं जेको फ़रिश्तो अल्लाह जे अमुर सां अचे न त सर उनखां ग़लती सादिर न थींदी। इंसान खां ग़लती थी सघे थी, फ़रिश्ते खां ग़लती कंहिं क़िस्म जो कोई बि न थींदी। छाजे करे उहो फ़रिश्तो ॾिसो त नाइब कंहिंजो थी अचे, उहो नाइब अल्लाह रब्बुल इज़्ज़त थी थो अचे। त हे जेकी बि ॻाल्हि आहे इहा सभु हवाला हिकिड़े क़िस्म जो ऐं जहालत ते इहा ॻाल्हि मबनी आहे। त ॾिसो इल्मु जीअं जो ईंदो वेंदो न, इल्मु जो उन ज़माने जे अंदरि एतिरा आलिम खणी न हुया। हाणे अल्हम्दुलिल्लाह हर हिकु जॻह ते बंदा आलिम था मिलनि। उन ज़माने जे अंदरि हाफ़िज़ ई मुश्किल मिले पियो, त पोइ कंहिं बि बंदे इहा ॻाल्हि सटे छॾी।
सॾे छॾी त इहा असांजी ॻाल्हि इहा इलाइक़े जे अंदरि मशहूरु थी वई त इहा ॻाल्हि बेबुनियाद ते ऐं हिकिड़े क़िस्म जो बकवास आहे। साईं अगरि नमाज़ में औरत जा वार खुलियल हुजनि त छा उन जी नमाज़ थी वेंदी या न, या नमाज़ जे दौरान खुली पवनि? अच्छा, इहा ॻाल्हि ज़हन में रखणु खपे त जेकॾहिं का बि औरत वारनि खे वेड़े करे ऐं वारनि खे लिकाए करे नमाज़ नाहे पढ़ी त उन औरत जी उहा नमाज़ बातिल आहे। उन औरत जी उहा नमाज़ बातिल आहे। नमाज़ जी हालति में कंहिं बि औरत वारनि खे लिकायो न, बल्कि वार खुलियल अथसि। वारनि जो जेकॾहिं अगरि चोथों हिसो बि खुलियल आहे न, चोथों हिसे में मुराद मां ईअं त पंहिंजे मथे खे जेको आहे चइनि हिसनि ते वेड़े छॾे, चार हिसा ईअं थींदा यार हिनखे हे अधु पासो, हे अधु पासो, हे वरी हिनखे लॻायो हीअं पासो, त टे पासा हे थी वेंदा, हिकिड़ो पासो ई। जेकॾहिं औरत जो को चोथों पासो बि अगरि वार ज़ार आहिनि, पोइ चाहे उहे पेशानी खां या हिन सॼी पेशानी खां या खॿी पेशानी खां या अहिड़ी तरह पासे खां बि ॿार ज़ार था थियनि त हिन औरत जी इहा नमाज़ जेकी आहे उहा बातिल थींदी। ओ हज़रत बुज़ुर्ग, अब हिनखे चुप करे विहारोसि साईं, हिनखे चुप करे विहारोसि। त हिन औरत जी इहा नमाज़ जेकी आहे उहा बातिल थींदी। नमाज़ इहा बातिल थींदी या चइनि इमामनि जे नज़दीक बातिल थींदी। ईअं न त कोई इमाम अबू हनीफ़ा जे नज़दीक बातिल थींदी या इमाम मालिक जे नज़दीक बातिल थींदी या अहिड़ी तरह इमाम अहमद बिन हंबल जे नज़दीक जेको बातिल थींदी, बल्कि चार जेके मसलक जे इमाम आहिनि इन्हनि चइनि वटि इन औरत जी जेकी नमाज़ बातिल थींदी त इहा औरत पंहिंजी नमाज़ खे दुबारा मोटाए। हाणे इन मां औरतूं सम्झण जी कोशिशि कनि, जेकी औरत नमाज़ जी हालति में वार खोले थी सर त नमाज़ नथी थिए, त नमाज़ इबादत आहे, कमरे में अंदरि थी पढ़े, पर जेकॾहिं वार खुलियल नमाज़ बातिल थी वञे चइनि इमामनि जे नज़दीक। ऐं इहा औरत जेकॾहिं वार खोले करे मासा ते ॾाढो बीहे, हा साईं, सोट जे ॾाढो बीहे ऐं प्रोग्राम थियो आहे, नौजवान ईअं सम्झो छोकिरा बीठा आहिनि, उन्हनि जा ॾाढो डांस करे ऐं मथे ते कंहिं क़िस्म जो कोई बि रहो न आहे, सवाबु मिलंदो, सवाबु मिलंदो। जेकी नमाज़ नथी थिए, औरत कमरे में अंदरि बीठी हुजे ऐं मथियो जेकॾहिं खुलियल आहे, नमाज़ पढ़े थी, इस्लाम ॿुधाए थो नमाज़ बातिल आहे, नमाज़ बातिल आहे। त मुस्लमान जूं औरतूं थोरी सम्झ कनि। उहे औरतूं जेके सॼो ॾींहुं पंहिंजे घरनि जे अंदरि जंहिंमें मासात बि अचनि था, सोट बि अचनि था, जेकॾहिं मुड़ुसु अकेलो आहे त कंहिं क़िस्म में कोई टेंशन न आहे, पोइ औरत रहो लाहे त लाहे सघे थी, छाजे करे मुड़ुसु जे ॾाढो कंहिं क़िस्म में कोई बि टेंशन न आहे। मुड़ुसु हिन जे जिस्म जो मालिक आहे, त मुड़ुसु अकेलो आहे घर में ऐं घर में ॿियो कोई ईंदो बि न आहे, औरत जो जेकॾहिं मथो उगाड़ो आहे त सर गुनाहगार औरत हिते न थींदी। पर जेकॾहिं सोट बि आहिनि, मासात बि आहिनि, भाइर बि आहिनि, पीउ बि आहे, तमामु हिकिड़ो वॾो वसी घर आहे, उन जे अंदरि औरत जेकॾहिं रहो लाहे करे ऐं घुमंदी फिरंदी वठे, इहा मलऊन औरत आहे। इन औरत जे मथां ख़ुदा जी लानत थींदी ऐं इन औरत जे मथां ख़ुदा जो कहर ईंदो। त औरतूं इन हदीस खे ऐं इन इस्लाम जे ॻाल्हियुनि खे आॾो रखे करे पंहिंजी ज़िंदगी बसर कनि। ऐं इन सां गॾोगॾु हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि करणु चाहींदुमि त कल्ह जेको आहे 15 मां सम्झंदो मई हुई ऐं इंतिहाई जेको आहे मुस्लमाननि जे लाइ ॾुखाईंदड़ जेको आहे वाक़ियो जेको दुबई जे अंदरि शेखनि जेको आहे कयो आहे, अबू ज़बी जे अंदरि तमामु वॾी हिकिड़ी मस्जिद आहे। अच्छा, मस्जिद जे टॉपिक ते बात था चऊं, पहिरियों असां डोनाल्ड ट्रंप साहिबु अॼुकल्ह निकितल आहे मुख़्तलिफ़ अरब ममालिक जे दौरनि ते, जंहिंमें सऊदी जो दौरो करे मोटी आयो। इन खां बाद में दुबई में जीन जो आयो त पोइ दुबई वारनि अरबनि उन्हनि शेखनि उनजो हिकिड़ो इस्तक़बाल कयो। उहो इस्तक़बाल अहिड़ो आहे त असां मुस्लमाननि जो ईअं सम्झो नज़रूं जेको हाणे हिन टाइम खणण जे क़ाबिल ई न आहिनि। असांखे अरबनि जे मथां फ़ख़ुरु हुयो, असांखे अरबनि जे मथां फ़ख़ुरु त अरब जेके आहिनि त असांजी इस्लाम खे बुलंद करण में असांजो वॾो साथ ॾींदा, पर मजबूरी सां चवणो पए थो अरबनि मां हाणे कंहिं क़िस्म जो कोई बि उमेदु न कयो। इहा अरबनि जी तहज़ीब नाहे जेको शेख ज़ाइद अल नहयान, जेको शेख ज़ाइद जो पुटु आहे, छो त अरबनि वटि पहिरियों पीउ जो नालो मैंशन थींदो आहे, बाद में पुट जो नालो मैंशन थींदो आहे। शेख ज़ाइद अल नहयान, उहो बादशाह जेको सदर अबू ज़बी जो, उन डोनाल्ड ट्रंप जिन जो आहे उनजो इस्तक़बाल कयईं। इस्तक़बाल कहिड़े एतबार सां कयईं त हिन कतार में बि तक़रीबन 50 औरतुनि खे बीहारियईं ऐं हिन कतार में बि 50 औरतुनि खे बीहारियईं
ऐं जेके औरतूं कंहिं क़िस्म जो कोई उनखे रो पातल न, तमामु डिघे वारनि वारियूं औरतूं, कुझु वार औरतुनि जा हिन पासे लटकियल ऐं कुझु हिन पासे लटकियल, त उन्हनि खे ख़ासि तौर ते अबू ज़बी जे सदर, ईअं सम्झो अबू ज़बी जो मालिक जेको शेख आहे अल नहयान, इन जे करे बीहारियो त डोनाल्ड ट्रंप जीअं जो हितां एंट्री करे, हितां गुज़र करे न, त पोइ तव्हां पंहिंजे वारनि खे ईअं जेको आहे फिराइजो, जीअं अमूमन सिंधी में मां चवां त कंहिं औरत खे लहर थिए न, त हर वार हेॾे हर वार हेॾे, चए डोनाल्ड ट्रंप जो हितां इस्तक़बाल कजो। हे इस्लाम जी तहज़ीब न आहे, हे इस्लाम जो जेको इमेज वियो न दुनिया ताईं, हे इंतिहाई गलीज़ मां गलीज़ जेको आहे इमेज वियो, इंतिहाई बुरो वियो। अल्लाह जो कसम आहे, इस्लामी सक़ाफ़त न आहे। इस्लाम उहो मज़हब आहे जंहिं औरत जे वार खुलण ते नमाज़ में बातिल करार ॾिनो, ऐं उन्हनि मुस्लमाननि हिकु गैर मुस्लिम जी एंट्री जे लाइ, गैर मुस्लिम डोनाल्ड ट्रंप केरु आहे साईं? डोनाल्ड ट्रंप ज़ालिम को मुस्लमान थोरी आहे भला, यानी गैर मुस्लिम आहे ऐं मुस्लमान जो दुश्मन बि आहे तमामु वॾे रीज़न जे एतबार सां। त उनजे लाइ यानी औरतुनि खे हिकु सिंगारे करे वियो ऐं औरतुनि पंहिंजा वार खोलिया, हर हेॾे कया, हर हेॾे कया। हे इंतिहाई शर्मनाक जेको आहे वाक़ियो थियो आहे। इन ते शेख अल नहयान खे पूरे उम्मत मुस्लिमा यानी जेके बि कंट्री आहिनि मुस्लमान जूं, मां चवां थो उनखे सभ खां पहिरियां अल्लाह खां माफ़ी वठणु खपे, ऐं ॿिए नंबर ते जेके बि मुस्लमान कंट्री आहिनि ऐं हर हिकु फ़र्द मुस्लमाननि जो, नंढे खां नंढो ऐं वॾे खां वॾो, सभिनी खां माफ़ी वठणु खपे त हे तव्हां जेके रवियो पेश कयो आहे, हे इस्लाम जो सर न आहे। हा ज़रूरु ॿुधाईंदुमि त इहो रवियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां पहिरियां जाहिलियत में अरबनि जो हुयो, इहो जाहिलियत में अरबनि जो हुयो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचण खां पहिरियां। हालांकि जीअं जो इस्लाम आयो त इस्लाम एतिरो त औरतुनि खे पाबंद कयो त तव्हां पंहिंजे घरनि खां ॿाहिरि न निकिरो थियूं वॾी वॾी चादरुनि सां निकिरो। हे असांजा तमामु वॾा शेख जेके वॾा असांजा अरब आहिनि, ऐं इन जे करे तमामु वॾा असांजा उलमा उन्हनि इहा ई ॻाल्हि कई आहे त हिन ज़माने जे अंदरि अरबनि खां सर उमेदु न कयो हाणे त हे को इस्लाम खे अञा उरूज ते खणी करे हलंदा, बल्कि अञा ज़वाल ॾींदा। ऐं इन वाक़े खां गॾोगॾु, छो त कल्ह 15 मई जे अंदरि डोनाल्ड ट्रंप जेको दुबई जे अंदरि आयो, हिकु त वाक़ियो इहो पेश आयो। ॿिए नंबर ते अबू ज़बी जे अंदरि यानी पूरी दुबई कंट्री जे अंदरि, UAE जे अंदरि वॾे में वॾी जेकी मस्जिद आहे उहा शेख ज़ायद जे नाले सां आहे। यानी पूरी दुबई जे अंदरि मां दावा सां ॻाल्हि कयां थो, इन खां वधीक मस्जिद का बि न आहे। अल शेख ज़ायद जे नाले सां जेकी मस्जिद आहे, जेकी अबू ज़बी जे अंदरि आहे, ऐं उहा मस्जिद एतिरी वॾी आहे जो हिकु ई टाइम जे अंदरि 40,000 बंदा हिकिड़ी नमाज़ में उते शिरकत करे सघनि था। 7,000 उन जे अंदरि हाल में नमाज़ पढ़ंदा आहिनि ऐं 3,000 उन जे विरांडे में, ऐं अहिड़ी तरह 3,000 उन जो एतिरो वॾो वसी जेको मैदान आहे उते उहे बंदा नमाज़ पढ़ंदा आहिनि। यानी 40,000 स्पेस बंदनि जी आहे उन अबू ज़बी में जेकी मस्जिद आहे नमाज़ पढ़ण जी। डोनाल्ड ट्रंप जे लाइ नमाज़ खे मुखर कयो वियो कल्ह, त हाली नमाज़ खे जेको मुखर कयो डोनाल्ड ट्रंप साहिबु अचे थो, जेको वॾो हिकिड़ो हज़रत आहे, उहो अचे थो उनजे लाइ अरबनि छा कयो त नमाज़ खे मुखर करायो। ऐं काफ़ी जेको आहे हाणे इन जे अंदरि आम नमाज़ में बि मां सम्झां थो 8-9 हज़ार जो मजमो थींदो हूंदो, ऐं उन गैर मुस्लिम खे नमाज़ खे मुखर कराए ऐं उनखे वठी विया त भाउ हे असांजी मस्जिद तूं चङी तरह ॾिस। मां सम्झां थो हे तमामु वॾी ज़िलत आहे अरबनि लाइ, ऐं वॾे में वॾी जेकी आहे ख़ुआरी आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने जे अंदरि काफ़र आया मस्जिद में, काफ़र जेकॾहिं अगरि कंहिं क़िस्म जी कोई पलीती न आहे त काफ़र मस्जिद में अची सघे थो, डोनाल्ड ट्रंप बि अची सघे थो, कंहिं क़िस्म में कोई बि टेंशन न आहे। हिन असांजी मस्जिद में डोनाल्ड ट्रंप जेकॾहिं अची सघे थो, कंहिं क़िस्म में कोई बि टेंशन न आहे। छाजे करे हुन में शर्त आहे त जेकॾहिं हुन में पलीती न आहे लॻल, यानी पेरनि में पलीती न आहे लॻल, जेकॾहिं चङी तरह साफ़ु सुथिरो आहे त काफ़र मस्जिद में अची सघे थो, कंहिं क़िस्म में कोई बि टेंशन न आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने में बि थियो, काफ़ी काफ़र आया मस्जिद में, पर अल्लाह जे नबी कॾहिं बि कंहिं ज़माने जे अंदरि काफ़र त पंहिंजी जॻह ते आहे, कंहिं साहबी जे करे बि नमाज़ खे मुखर न करायूं। कंहिं साहबी जो ज़मानो हुयो, कंहिं साहबी कंहिं ताबईन जे करे नमाज़ खे मुखर न करायो। सर नमाज़ हिकु वॾो फ़र्ज़ु आहे,
नमाज़ हिकु तमामु वॾो फ़र्ज़ु आहे। नमाज़ लाइ मस्जिद खे कंहिं क़िस्म में कोई बंदि न कयो वेंदो। हे हाल ई में कलो के ॾींहं जे अंदरि यानी डोनाल्ड ट्रंप जे लाइ एॾो वॾो इस्तक़बाल कयो वियो जो कंहिं आलिम ऐं मशाइख़ जे लाइ बि एतिरो इस्तक़बाल न कयो वियो। हे असांजे अरबन जी हालति आहे। इन ते अफ़सोस करणु खपे ऐं इन शेख ज़ाइद अल नहयान खे पूरे उम्मत मुस्लिमा खां माफ़ी वठणु खपे त कल्ह जेकी मां अबू ज़बी जे अंदरि जेकी असांजी पंहिंजी ज़ाती मिल्कियत ते मस्जिद ठहियलु आहे उन जे अंदरि मां डोनाल्ड ट्रंप खे घुरायुमि ऐं नमाज़ खे मां मौख़र करायुमि। हिकु नंबर ते इन ते मां माफ़ी वठां थो ऐं ॿिए नंबर ते जेकी मां इस्लाम जी तहज़ीब खे उल्टो पेश करायुमि। यानी डोनाल्ड ट्रंप बि इहो सम्झंदो हूंदो त हे जेके अरब आहिनि जंहिंजे हथ में इस्लाम जो कंहिं ज़माने खां वठी करे पाउ हलंदो अचे थो त हिननि जी का तहज़ीब ईअं ई आहे। हे मुस्लमान पंहिंजी माइनि खे ईअं नचराईंदा आहिनि जीअं असां यहूदी पंहिंजी औरतुनि खे काॾे बि नचरायूं त हे मुस्लमान बि नचराईंदा आहिनि। मां यकीन सां ॻाल्हि कयां थो डोनाल्ड ट्रंप इहो जेको आहे तासुर वरितो हूंदो। डोनाल्ड ट्रंप इहो तासुर वरितो हूंदो त मुस्लमान ऐं असां में एतिरो कोई बि फ़र्क़ु न आहे, एतिरो कंहिं क़िस्म जो कोई बि फ़र्क़ु न आहे। त अरबनि खे पंहिंजी तारीख़ यादि करणु खपे त ए ज़ालिमो हिन ज़माने जा अरबो तव्हांजा पोइते कहिड़ा हज़रत थी गुज़रिया आहिनि। तव्हां पंहिंजे अबनि जी जेको तारीख़ खे ॾिसो, तव्हां साहबा जी तारीख़ खे ॾिसो ऐं तव्हां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत खे ॾिसो। हिन टाइम कहिड़े तव्हां क़दम ते हलो था। हे इंतिहाई वॾो अफ़सोस वारो मक़ामु आहे। अलाह ताला इन शेखनि ऐं अरबनि खे सम्झ नसीब अता फ़रमाई। सही जमायत सां नमाज़ में जेकॾहिं ग़ैरिल मग़ज़ूबी अलैहिम वलद्दालिन खां बाद में आमीन आस्ते चवणु खपे या तेज़ चवणु खपे। अच्छा, आस्ते या तेज़ हे पढ़ंदो न इमाम ग़ैरिल मग़ज़ूबी अलैहिम वलद्दालिन, इन खां बाद में के बंदा चवंदा आहिनि आमीन, के तेज़ी में चवंदा आहिनि, साईं चवंदा आहिनि न चवंदा आहिनि, ऐं के वरी चवंदा आहिनि आमीन आसे आमीन। इहे ॿई तरीक़ा जाइज़ आहिनि। इहे ॿई तरीक़ा छा आहिनि? कोई बंदो जेकॾहिं स्पीड में चए थो उहो बि जाइज़ आहे, उनखे नाजाइज़ न चओ, ऐं जेकॾहिं कोई आस्ते चए थो उहो बि जाइज़ आहे। इख़्तिलाफ़ छा में आहे? सिर्फ़ु 4 इमाम आहिनि, इमाम अबू हनीफ़ा ऐं इमाम मालिक जे नज़दीक सूरत फ़ातिह जे ख़तमु थियण ते आमीन आस्ते चयो वेंदो। उन वटि दलील आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ सूरत फ़ातिह खे ख़तमु करण खां पोइ आमीन चयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आवाज़ु पस्त हुयो, पस्त मां मुराद यानी इंतिहाई घटि हुयो। हे इमाम मालिक ऐं इमाम अबू हनीफ़ा जो दलील आहे। ऐं अहिड़ी तरह इमाम शाफ़ी इमाम अहमद बिन हंबल जो दलील आहे। उहो चवनि था नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सूरत फ़ातिह खां बाद में आमीन खे छिकियो आहे, छिकियो आहे यानी स्पीड में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आवाज़ सां आमीन चयो आहे। त उन में हनफ़ी यानी दलील ॾियनि था त इहो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको छिकियो आहे न, इहो सिर्फ़ु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या खे छिकियो आहे बसि। हाणे पूरी कंट्री पूरी दुनिया जे अंदरि कोई बि मुस्लमान अगरि जेकॾहिं इमाम नमाज़ पढ़े थो पोयां जेकॾहिं कोई तेज़ आमीन चवे थो, कोई जमायती हिन खे न चवे तूं नाजाइज़ कमु थो करें। छाजे करे? इहो हदीस मां साबित आहे सर। सिर्फ़ु मसलक जे अंदरि इख़्तिलाफ़ इहो आहे त हुननि वटि अफ़ज़ल हो आहे तेज़ चवणु ऐं असां वटि अफ़ज़ल आहे आस्ते चवणु। बाक़ी इहे ॿई तरीक़ा जाइज़ आहिनि, कंहिं क़िस्म जो कोई बि बंदा टेंशन वठण जी कोशिशि न कनि। साईं अगरि नमाज़ जी रकायतुनि में शक थी वञे त पोइ छा कजे? मूंसां अक्सर उहो मामिलो पेश थींदो आहे। नमाज़ में कंहिं बि रकायत में अगरि शक थी वञे, उन जूं 2 सूरतूं आहिनि। शक तव्हांखे कॾहिं पियो आहे? ज़िंदगी में पहिरियों दफ़ो पियो आहे? जेकॾहिं नमाज़ में शक ज़िंदगी में पहिरियों दफ़ो पियो आहे त नमाज़ खे छॾे ॾियो, उनखे नमाज़ दुबारा पढ़ो। सही ॻाल्हि सम्झ में आई? नमाज़ में जेकॾहिं शक अची वियो कहिड़ी बेस ते त मुंहिंजी 3 रकायत अलाए 4 रकायत आहे, पोइ ॾिसो इहो शक रोज़ु रोज़ु पवंदो आहे। जेकॾहिं अगरि रोज़ु रोज़ु नाहे पवंदो, ज़िंदगी में हिकिड़ो दफ़ो पियो आहे त पोइ नमाज़ खे मोटायो। जेकॾहिं रोज़ाना पेश थींदो आहे, रोज़ाना पेश थींदो आहे, पोइ ग़ालिब गुमान कयो। ग़ालिब गुमान कीअं? त शक छा में आहे? 3 रकायत में 3 रकायत अलाए आहे अलाए न आहे, 3 रकायत आहे अलाए न आहे, त तव्हांजो गुमान किथे थो वञे? हाणे जेकॾहिं गुमान अगरि 3 ते वञे थो त पोइ तव्हांजी 3 रकायत आहे। अगरि जेकॾहिं गुमान 3 ते नथो बीहे यानी अञा मथे थो बीहे त तव्हांजी उहा ई रकायत आहे। ऐं जेकॾहिं अगरि गुमान नथो बीहे त पोइ हाणे छा करे बंदो? पोइ हेठि रकायतुनि जी तरफ़ अचे। उनजो मिसाल मां ईअं ॾियां कंहिं बंदे खे शक पइजी वियो 3 रकायत जे अंदरि त 3 रकायत अलाए आहे अलाए न आहे। सही ॻाल्हि सम्झ में आई? शक पइजी वियो 3 रकायत जे अंदरि त हाणे छा करे? ऐं गुमान बि नथो वञे त पोइ 2 रकायतूं कन्फर्म आहिनि न आहिनि?
इहा त ॻाल्हि बंदे खे ज़हन में बीहंदी न, यार टी में शक आहे त ॿ त मुंहिंजूं पोयूं कंप्लीट आहिनि, ॿ त मां यकीन तौर ते पढ़ियूं आहिनि न, त पोइ बसि अल्हम्दुलिल्लाह 2 कंप्लीट आहिनि, हाणे टी जेको आहे शुरू कयो। इहो तॾहिं जॾहिं तव्हांखे बार बार नमाज़ जे अंदरि भुल थिए थी, पहिरियों गुमान कंदो, गुमान नथो बीहे, पोइ अची करे हेठियूं रकातुनि ते ईंदव त अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ी रकात मां पक पढ़ी आहे, 2 रकातूं त मां पक पढ़ियूं आहिनि, सिर्फ़ु टी में मूंखे शक आहे। हाणे टी जेकी आहे नई स्टार्ट कयो, उहा टी पढ़ी करे चोथियूं उन सां गॾु मिलाए करे पोइ सजदा सहव कंदव, सजदा सहव करे नमाज़ खे जेको आहे मुकमल कंदव। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।